लाड़काणे जी प्रेस तक़रीबन जॾहिं भी का हूंदी आहे का ॻाल्हि त उन्हनि जी जेको आहे सो बहितर नमूने उन शइ खे जेको आहे सो कवरेज भी कंदा आहिनि। वक़्तु हालात अॼु जेका दौर आहे सम्झां थो त हर शइ कमर्शलाइज़ थी वई आहे। इहो इफ़ेक्ट जेको आहे इहो असांजे अॼोके दौर में इन जे ज़ेरे असर मां सम्झां थो त असांजा जेका इहे सिस्टम आहे पंहिंजे माण्हुनि ताईं मौक़ुफ़ बि पुॼे थो। अनफॉर्चुनेट हिकिड़ो इंसिडेंट थी वियो, उन ॾींहुं बि मां सभु दोस्त हुया पंहिंजो मौक़ुफ़ ॾिनमि। उन खां पोइ कुझु ॻाल्हियूं आयूं जेका अदा राशिद साहब खे बि ख़बर आहिनि, उनजे लाइ साईं जन पंहिंजो पाण मौक़ुफ़ ॾींदा। मामला जेके मां सम्झां थो जेका शइ थी वई, मां खुले दिलि सां इन शइ खे करे जो मां न पियो चाहियां त को अहिड़ो माहौल ख़राबु थिए। 20 तारीख़ जो जेको फ़ैसिलो आहे, 20 तारीख़ जे फ़ैसिले जो पस मंज़र ॾिसो त उहो छा हो, उहा हुई इलेक्शन। इलेक्शन में छा थियो तव्हांजे साम्हूं आहे सभु शइ। अॻु में जेका दावाऊं कनि था त मां उन्हनि खां इहो पुछां थो त उहो असांजी सिंधी में चवंदा आहिनि त मल विढ़बी आहे त ॿई मलनि खे बराबरी जा मौक़ा ॾिना वेंदा आहिनि। मौक़ो इहो ॾिनो वेंदो आहे हिकिड़े मल खे जे तव्हां हथ ऐं पेर ॿधो, ॿिए मल खे तव्हां आज़ादु छॾे जो लठ बि साण ॾेई छॾियोसि त ज़ाहिरी ॻाल्हि आहे जेको हथ पेर खुलियल मल हूंदो लठ वारो, उहो ज़रूरु उन जी सरसी थींदी। जे एतिरा इहे पॉपुलर हुया त हल्के टोड़ाइण जी त मां सम्झां थो मक़सदु हुयो ई कोन, बुनियादु उहा ई हुई बराबरी जी। साॻी कॉन्स्टिट्यूंसी हुजे या उन में इलेक्शन थिए या पोइ लाड़काणे जो आवाम जंहिंखे बि चूंडे आहे या जंहिंखे बि वोट करे आहे। हल्के टोड़ाइण खां पोइ जेका हालात थिया, जंहिं नमूने डिप्टी कमिश्नर्स जी इलेक्शन थी, पुलिस जी इलेक्शन थी, रेवेन्यू, उस्ताद, मास्तर, उहा सभिनी जे साम्हूं। PS-12 जी इलेक्शन में मां तव्हां वटि असां वटि एविडेंट आहिनि, पंहिंजो वीडियोज़ आहिनि, जिते पोलिंग स्टेशन्स ते जेको स्टाफ हो, जेको इनलिस्टेड स्टाफ हो, उन जे उहे माण्हू ई कोन हुआ, ॿिया माण्हू हुया, पोइ प्राइवेट हुया, छा हुया। उन खां पोइ जंहिं बि पोलिंग स्टेशन ते असांजे दोस्तनि कोशिशि कई त पंहिंजो ग़लति पोलिंग स्टेशन्स जे अंदरि वोट कास्ट थिए पियो त उते पुलिस ऐं रेंजर्स अचे जेको आहे उहे पोलिंगियूं बि खोलवायूं। असांजा दोस्त जेके उते पोलिंग स्टेशन ते जेको आहे सो उन्हनि खे ई प्रेशराइज़ करे, उन्हनि खे ई अरेस्ट करे जेका बि मामला थी विया इलेक्शन खां पोइ। अनफॉर्चुनेट जंहिं नमूने असांजे पंहिंजो एक्ट कयो, जेका रैली निकिती, जेका सूरत हाल हुई, जेको शयूं थियूं, उहे बि तव्हांजे साम्हूं। उन खां पोइ जेको मामिलो चांड साम्हूं, पर हाणे उन जो फ़ैसिलो रखियलु आहे, उन ते मां वधीक नथो का ॻाल्हि कयां। पर हाणे जेका कल्ह मां ॿुधमि अॻूणे वज़ीर साहब जी ॻाल्हि, त चई त फ़ैसिले खे सबोटाज करण लाइ हीअ शइ थी आहे। ऐं मां तव्हां सभु दोस्त वेठा आहियो, असांखे पूरो साल थियो आहे इन फ़ैसिलो कराइण जे लाइ। मां सम्झां थो त जेका वधि में वधि जेको बि माण्हू असांजा दोस्त फाथल, असांजा हमदर्द फाथल, हाणे इहा कहिड़ी शइ थींदी त असां पंहिंजे दोस्तनि ऐं हमदर्दनि जी ख़ैर खे रोकराए असां को अहिड़ो कोशिशि बि कयूं त उहा का शइ न थिए। उहा बि तव्हांजे साम्हूं आहे। 20 तारीख़ रखियलु आहे, नवाब साहब वटि अदा कंदो, फ़ैसिलो थींदो, उन में सभु शइ सिधी थींदी। हे जेको इंसिडेंट आहे, इन हिकु इंसिडेंट खे मां सम्झां थो त बुनियादु बणाए हिकिड़ी जेका आहे सो पॉलिटिकल प्रेशर विझण जे लाइ, जेका मां तव्हां सभु दोस्त ॿाहिरि आयो हिते, मां सम्झां थो त इहा पॉलिटिकल प्रेशर अॻु में बि पयल आहे। उनखे असां कोशिशि करे पाण खे पंहिंजे हिकिड़े कानून जे दाइरे जे अंदरि पाण खे डिफेंड कयो आहे, हाणे बि डिफेंड कंदासीं। ऐं जेका ॻाल्हि कनि था पंहिंजो त हे सभु शइ थी आहे इन बुनियाद ते, मां सम्झां थो उहो जेको नौजवान आहे असांजो अहद मक्सी,
जेको पाण मुरादू पेश थियो आहे। 6 ॾींहं थी विया आहिनि, हिन महिल ताईं 6 ॾींहं आहे उनखे जे हाणे कानून जी ॻाल्हि कनि था, FIR जी ॻाल्हि कनि था, त इहो कहिड़ो कानून आहे जेको पाण पेश थी धाड़ेलनि सां बि इहा ट्रीटमेंट नथी थिए, दहशतगर्दनि सां बि इहा ट्रीटमेंट नथी थिए। अॼु 6 ॾींहं आहे उहो पुलिस वटि पेश थियल आहे, उन ते अनड्यू जेको आहे सो प्रेशर नौजवान ते पंहिंजी मर्ज़ी मुताबिक़ उन खां बयानु कराइण जे लाइ उहो प्रेशराइज़ कनि था। पर हिन महिल ताईं मां इहा ई सभिनी खे IG साहिब सां इहो ॻाल्हि राशिद साहिब खे चयुमि, DI साहिब सां ॻाल्हि थी आहे, SSP त वीचारो मां सम्झां थो त को SSP जी त मां सम्झां थो त थाणे जो वॾो मुंशी बि वधीक का उहो रखे थो पंहिंजो रिट SSP साहिब त उहा शइ बि नथो करे सघे।